अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो? मां उमेद थी कयां तव्हां सभई ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। तव्हांजे पंहिंजे पसंदि जे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भली कार चवां थी ऐं मूंसां गॾु आहे शेफ़ महरीन आपके लिए एक नई रेसिपी के साथ आए हैं। और कैसी हैं आसमा? मैं ठीक अल्हम्दुलिल्लाह। आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का करम है। हेयर स्टाइल सर्दी बड़ा अच्छा बनाया आपने। शुक्रिया शुक्रिया। अरे मैडम नूरजहां वाला हेयर स्टाइल बना दिया, ये क्या बात है? हाँ, थोड़ो मुख़्तलिफ़ हुजणु खपे, हमेशह माण्हू हिकु जहिड़ो न हुजे। कॾहिं कपिड़ा थोड़ा मुख़्तलिफ़ पाए, कॾहिं मेकअप, कॾहिं हेयर स्टाइल। ज़ाहिर आहे माण्हू खाधे पचाइण सां गॾोगॾु थोड़ो ख़ूबसूरत भी लगे। हाँ, और अपना ख्याल भी रखना चाहिए। ये नहीं कि आप सिर्फ खाना बना रहे हैं तो बस अपने आप को नहीं देखें, नहीं, थोड़ा सा जो है कोशिश करें अपना जब भी डिश आउट करें या लगाएं तो साफ़ सुथरे हो जाएं और साफ़ सुथरे होके खाना सर्व करें। तो ये कि थोड़ी खुद भी आप फ्रेश फील करते हैं और देखने वाला भी खुश होता है कि भाई खाना भी इतना अच्छा है और आप भी इतने अच्छे लग रहे हैं। जीअं रेसिपियूं तव्हां ख़ूबसूरत ठाहींदा आहियो, घर खे जहिड़ो तव्हां ख़ूबसूरत ठाहे रखंदा आहियो त थोड़ो टाइम तव्हां पाण खे बि ॾींदा कयो, पंहिंजो बि ख़्यालु कंदा कयो। कुझु औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि घर खे सेट करण जे लाइ, ॿारनि जे लाइ, कुझु करण जे लाइ हू पंहिंजे पाण खे विसारे वेहंदियूं आहिनि। त थोड़ो पाण ते बि ध्यानु ॾींदा कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो बि सोचींदा कयो, पंहिंजो बि ख़्यालु कंदा कयो। चवंदा आहिनि जी आहे त जहान आहे। सो गॾोगॾु ॻाल्हियूं बि हलंदियूं ऐं रेसिपी जे लाइ बि मां पुछंदसि महरीन खां त अॼु हमेशा वांगुरु कुछ मुख्तलिफ डिफरेंट टेस्टी छा भी पचाए। तो मेरीन आज क्या बना रही हैं आप? आज बन रही है मज़ेदार स्पाइसी फ्राइड फिश। फ्राइड फिश। जी। ओ मतलब जड़ो ॾिसो मुंहिंजो गलो भी ख़राब लॻो पियो आहे। जहिड़ो मौसम हले थो त मच्छी हुन में हुजे न, गरम गरम मच्छी, सूप ऐं हे अहिड़ियूं शयूं न, छा ॻाल्हि कजे। अच्छा, त रेसिपी जे तरफ़ हलूं था, मेरीन खां पुछूं था रेसिपी, पर उन खां पहिरियां मेरीन खां हिकिड़ी सुठी ॻाल्हि था पुछूं। सुठी ॻाल्हि इहा ॿुधाईंदी आहे त मज़ो बि अची वेंदो ऐं शुरूआति जॾहिं सुठी ॻाल्हि सां थिए त हिकिड़ो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे। सो कोई अच्छी बात आज भी बताएं हमेशा की तरह। अच्छी बात ये कि 5 चीज़ें अपनी ज़िंदगी में हमेशा याद रखें और उनके बारे में खामोश रहें, उनको किसी को बताएं नहीं। वो क्या है? सबसे पहले अपने ज़िंदगी के जो बड़े प्लान्स हैं, इरादे हैं, वो किसी से शेयर नहीं करें। अपनी लव लाइफ, मोहब्बत के बारे में किसी से शेयर नहीं करें। अपनी आमदनी के बारे में किसी से शेयर नहीं करें और अपने करने वाले काम के बारे में कभी किसी से शेयर नहीं करें। ये चीज़ें बहुत ज़रूरी हैं जिनको हम अब करने से पहले हम किसी से डिस्कस नहीं करें, वो ज़्यादा अच्छा था। जब हम उसे कर लें तो वो ज़्यादा बेहतर है। ॾाढी सुठी ॻाल्हि कई। पर अक्सर करे जीअं असां वांगुरु जीअं मां आहियां, उतावल ऐं तकड़ा माण्हू हूंदा आहिनि त कुझु करण खां पहिरियों ई ॿुधाए छॾींदा आहिनि, यार मां हे सोचियो आहे, मां हे कमु कंदुसि, हाणे मां हीअ शइ वठंदुमि, हीअं कंदुमि। पोइ उहो कमु ई अध ते रहिजी वेंदो आहे, उहो उते ई ख़तमु थी वेंदो आहे। पोइ अॻिला माण्हू पुछंदा आहिनि तूं त हीअं करण वारी हुई, हीअं छो न कई? सो उन ॿुधण खां पोइ बि बुरो लॻंदो, अलाह छो न थियो, शायदि कंहिंजी नज़र लॻी वई। सो ॻाल्हि ॾाढी सुठी कयूं, अमल करणु खपे इन ते, सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां कोई बि क़दमु खणो था, काई शइ ख़रीद बि कयो था, अहिड़ो कुझु बि पहिरियां वठो, अलाह जे हुकुम सां जेको बि थींदो बहितर, पोइ बाद में तव्हां सभिनी खे ख़ुशख़बरी ॿुधायो। सो रेसिपी जे तरफ़ हलंदासीं ऐं मेरीन खां पुछंदासीं फ्राइड फिश जेका ठाहे पई, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इस्तेमालु कंदी ऐं कीअं ठाहींदी? अच्छा देखें, फ़िश को जब भी बनाएंगे आप तो उसको आप धोते हैं जब ना, तो आप उसको पानी से एक दफ़ा धो लें। रनिंग वाटर जो होता है नल के पानी में धो लें। उसके बाद आप थोड़ा पानी लें, इतना कि आपकी मछली उसमें डिप हो जाए और उसमें आप डालें एक थोड़ा सा नमक और थोड़ा थोड़ा लहसुन और अदरक डाल के उसको 15 मिनट के लिए छोड़ दें। वो जो उसकी स्मेल होती है मछली की, वो निकल जाएगी। सही है? और उसमें जो भी गंध होगा वो सब साफ़ हो जाएगा। फिर आप उसको नल के पानी में अच्छी तरह से धो लें। अब इसको हमने ना मैरिनेट किया है। मछली को मैरिनेट करके रखने में बहुत ज़रूरी है। हमारे पास इतना टाइम नहीं होता, अगर मैं इस वक्त मैरिनेट करूँगी तो ये अंदर से कच्ची कच्ची रहेगी। तो मैं आपको मसाले बताऊँगी और जब ये मसाले बनेंगे तो इसकी शक्ल ऐसी होगी, मसाले जो हमने बनाए हैं। अब आप एक प्याली लेंगे, उसमें आप लेंगे आधा कप मैदा। मैदे में आपने जो चीज़ें डालनी हैं वो आप नोट डाउन कर लें। कुटी लाल मिर्च, अगर मछली बड़ी है तो 5 टेबल स्पून लीजिएगा।
कुटी लाल मिर्च, और अगर मछली छोटी है तो 3 भी चलेंगे, ठीक है। कुटा धनिया 2 खाने के चमचे, हल्दी पाउडर आधा चाय का चमचा, पेपरिका पाउडर लाल मिर्च की तरह होता है तो डाल दें, नहीं है तो कोई बात नहीं, 1.5 खाने का चमचा, सफ़ेद मिर्च 1.5 खाने का चमचा, नमक 1.5 खाने का चमचा, 1.5 चाय का चमचा, सफ़ेद मिर्च भी 1.5 चाय का चमचा, ठीक है। अदरक लहसुन 2 खाने के चमचे, नींबू 2 खाने के चमचे, इमली का गूदा, इमली को थोड़ी देर भिगो के, ज़्यादा नहीं, 2 खाने के चमचे के हिसाब से भिगो दें, और उसमें जब उसका पानी निकल जाए तो वो शामिल कर लें इसमें। और जो फूड कलर आता है, रंग जैसे जर्दे का रंग होता है, उसमें 2 तरह होते हैं, एक येलो होता है, एक ऑरेंज होता है, आप ऑरेंज ले लें, ठीक है। वो आधा चाय का चमचा। हरा पेस्ट के लिए हमें क्या चाहिए, हरी मिर्च, हरा धनिया, पुदीना। इसको आप मशीन में या हाथ से जो पीसने वाला है उसमें आप इसको पीस लें, और उसके बाद आपने लेना है 1 अंडा। ये सब चीज़ें एक साथ एक प्याली में मसाला बना के इसको मिक्स कर लें, और मिक्स करके आपने मछली में अच्छी तरह, जैसे ये मैंने लगाई हुई है, इस तरह इसको मैरिनेट कर लें। अब हम इसको करेंगे फ्राई, और ये फ्राई होगी, और उसके साथ हम बनाएंगे हरी चटनी। उसकी रेसिपी मैं आपको साथ साथ बताती जाऊंगी। तेल गरम कर लेते। अच्छा, मां अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तव्हां सोचींदा हूंदव त महरीन ही सभु शयूं प्रोग्राम जे दौरान छो न पई ठाहे, छो त अक्सर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त जंहिंमें असां मसाला वग़ैरह विझी इन जे लाइ रखंदा आहियूं त पचाइण खां पोइ उन में टेस्ट अचे। अगरि फ़ौरन मच्छीअ में ई असां उन वक़्तु मसाला विझी करे पचाईंदासीं त हू लही वेंदा, ॿियो त हू टेस्ट न ईंदो, छो त उन मच्छी थोरी स्मेल हूंदी आहे जेका इलाही माण्हुनि खे न बि वणंदी आहे, हालांकि इलाही छा पर कंहिंखे बि न वणंदी आहे। सो मसाला ई सभु शयूं उन्हनि में विझी 2-3 घंटनि जे लाइ तव्हां रखंदव त हुनजो ज़ाइक़ो हिकदमि सां चेंज थी वेंदो, स्मेल ख़तमु थी वेंदी ऐं ॾाढी ज़ाइक़ेदार पचंदी। सो इहो ई तरीक़ो आहे, तव्हां चवंदव त शायदि विझी रखो मसालो में बि ख़राबु थिए, पर बिल्कुलु बि ख़राबु न थींदो, हुन सां ज़ाइक़ो अञा मच्छीअ जो वधी वेंदो आहे। अच्छा, जब तक ये थोड़ा तेल गर्म होता है, मैं अपनी चटनी की तैयारी कर रही हूँ, और ये धनिया थोड़ा सा हम डंडियाँ हटा देंगे, इसमें ज़्यादा वो नहीं अच्छा, है। इसकी रेसिपी आपने बताई नहीं, मैं अभी बताऊंगी। इसमें चटनी बनाने के लिए हमें धनिया चाहिए, छोटा है तो 1 ले लें, और अगर बड़ा है तो आधा ले लें। और साई चटनी जेका थींदी आहे, अच्छा ये स्पाइसी होती है या नॉर्मल? स्पाइसी आप अपने हिसाब से रख सकते हैं, मछली हमारी ऑलरेडी मिर्चों वाली है, अच्छा तो कम रखें, ज़्यादा अच्छा है, लेकिन ये कि थोड़ा सा टेस्ट आ जाता है ना। सही। हमने यहाँ पे आधा बंच अपना, आधा घंटी हमने धनिया लिया है, और पुदीना चटनी में थोड़ा कम ही डलता है, और पुदीना जब भी डालें चटनी में ये बात याद रखें कि पुदीना ख़राब नहीं हो। अगर अगने की या पुदीना किसी भी चटनी में आप डाल रहे हैं, चटनी अक्सर ख़राब हो जाती है, फ्रिज में से आप निकालते हैं, देखते हैं कि उसमें वो ख़राब हो गई है, उसमें फफूंदी लग गई है, स्मेल आ गई है। पुदीना बिल्कुल भी, जैसे ये है ना ख़राब है, एक पत्ता भी इसका ख़राब नहीं होना चाहिए। पुदीना हमेशा फ्रेश यूज़ करें अगर चटनी को स्टोर करना है तो। अगर चटनी तव्हां ठाहे करे रखी सघो था, रखणु चाहियो था 10-15 ॾींहंनि जे लाइ, त जेको पुदीनो उन में तव्हां इस्तेमालु कंदव फ्रेश हुजे, साफ़ धोतल हुजे, उहो ई तव्हां इस्तेमालु कयो। हालांकि शयूं इस्तेमालु जेके तव्हां आणियो था खाधे में ख़ासि करे फ्रेश ई हुजणु खपनि, ऐं अहम ॻाल्हि आहे त सब्जियुनि खे सुठे तरीक़े सां धोई उन्हनि मां पाणी कढो। अॼुकल्ह प्लास्टिक जूं काफ़ी सारियूं छनियूं खारियूं मिलनि थियूं, त सब्ज़ी धोई उन्हनि जी तव्हां छाणे करे उन मां पाणी कढंदा कयो सुठे तरीक़े सां, पोइ तव्हां पंहिंजी फ्रिज वग़ैरह में रखंदा कयो, छो त ज़मीननि मां ईंदी आहे, वरी ॿाहिरि सब्जियुनि वारे वटि सब्ज़ी ईंदी आहे, कंहिंजा हथ कहिड़ा आहिनि, कंहिंजा ऐं ॿियो त सब्जियुनि में ज़ाहिर मटी हूंदी आहे, त सफ़ाई नुस्फ़ो ईमान आहे, सफ़ाईअ जो ख़ासि तव्हां ख़्यालु रखंदा कयो। अब इसमें हमने 2 हरी मिर्चें ली हैं, ठीक है, सावा मिर्च, पुदीनो, सावा धाना। हो गया ना गरम? हाँ, तेल गरम थी वियो तेल है। हमारा गरम हो रहा है, इसको ज़्यादा गरम नहीं करेंगे वरना ये हमारी मछली जल जाएगी। अच्छी तरह एक दफ़ा। अच्छा, असां हमेशह चवंदा आहियूं जॾहिं बि का पाणी वारी अहिड़ी काई बि शइ, गोश्त मच्छी फ़ौरन तव्हां हिन में डिप था कयो, विझो था, त पंहिंजे हथनि जो, पंहिंजे फेस जो ख़्यालु कंदा कयो,
छो त किचन में अक्सर इहा शिकायत हूंदी आहे त हथ सड़ी पियो, मुंहं ते छंडा लॻा घीअ जा, ऐं ॾाढा तकलीफ़ दे हूंदा आहिनि। सो थोरो इहो एहतियात कंदा देखिए कयो। आसमा, फिश में मसाला कितना अच्छा लगा हुआ है। हाँ बिल्कुल, कलर भी चेंज हो गया है। कलर फिश हमने का, फूड हाँ। कलर डाला है ना, तो इसमें और इसमें टेस्ट बड़ा अच्छा आएगा माशाल्लाह इंशाल्लाह से। इंशाल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख्याल कजो ये न बम फाटी पाए। सही है नी, बम नहीं फटा। अॼु न फटियो, अॼु कुझु न थियो। मेरीन चवंदी आहे हमेशह अल्लाह मां खड़ी वियमि। हाँ तो मैं खुद ही पकड़ लेती हूँ। कपिड़ो विसिरी वेंदो त हथ ईअं विझंदी आहे। अच्छा देखिए, इसका मसाला इतना अच्छा है, ये चटनी के लिए भी आप यूज कर सकते हैं। अच्छा, इतना यही? अच्छा मसाला है इसमें। आप मतलब जैसे अलग से आपको चटनी जरूरत होती है ना, हाँ। कि चटनी है, कुछ करना है, तो हाँ। वो भी अच्छा रहता है। इधर से हम अपना हाथ धो लेते हैं। अच्छा, हाणे जीअं असां मच्छी विधी आहे, अक्सर करे मूंखां त इहा ग़लती थींदी आहे, या मां फ्राई कंदी आहियां कुझु त फ़ौरन उथलाईंदी आहियां त उहो मच्छी सॼी भुरी पवंदी आहे ऐं टुटी वेंदी आहे। त जीअं हाणे मैरिन कयो आहे त कुझु हिन में मच्छी विझी 2-3 मिंटनि जे लाइ तव्हां छॾे ॾियो त उहो थोरो पाण वठे ऐं जेको आहे थोरी उहो पची वञे, कड़क थी वञे, त जीअं तव्हांखे उथलाइण में आसानी थिए ऐं सुठे तरीक़े सां पची वञे, ख़राबु न थिए। अब आप इसको हिलाएंगे नहीं और इसको अच्छे से होने दें। हाँ। एक तरफ से जब ये थोड़ी देर हो जाएगी तो फिर हम इसको इसकी साइड चेंज करेंगे, ठीक है? तब अच्छा, तक वैसे हम मछली कौन सी आपको ज़्यादा खाने में अच्छी लगती है? मछली के भी बहुत ज़्यादा हाँ, मछली की बहुत ज़्यादा वैरायटी होती है। तो कौन सी मछली आपको ज़्यादा पसंद है? मुझे जो है ना, एक तो मछलियों के नाम बड़े मुश्किल होते हैं। एक नाम है उसका, तो सैल्मन फिश होती है। अच्छा, मज़े जी ॻाल्हि आहे, मूंखे बि नाला नथा अचनि, मां पुछांसि कीअं। मैं बताऊंगी, कोई तो ॿुधायो। मैं भूल गई। मच्छी कहिड़ी हुजे, नंढी हुजे, वॾी हुजे, कहिड़ी हुजे? इसका नाम बहुत मुश्किल था। अच्छा, मैं है क्या मछली इसका लेती नाम? हूँ, मैं मछली लेती हूँ एक कांटे वाली। हिकु कंडे वारी कहिड़ी हूंदी आहे? हिकु कंडे वारी एक कांटे वाली मछली आहे लेती का? हूँ। अच्छा, ऑडियंस से पूछ लेते हैं ना। मां उहो ई त पुछां थी, कोई ॿुधाए ई नथो। अच्छा, हमने देखिए इसमें हरा धनिया, हरा धनिया, हरी मिर्च, पुदीना और मैंने जीरा डाला है, और नमक नहीं डाला है, नमक डाल दिया है। हाँ है ना नमक। और ये है हमारा साबुत धनिया। हाँ, लूण, जीरो, धाणा, सुका धाणा, साबुत सावा धनिया। धाणा बाइन। ऐं हाणे ये अदरक, लहसुन है, थूम, सुकी थूम, चार जगह। सही है। अब इसमें आप बिल्कुल थोड़ा सा पानी डालेंगे, हम गाढ़ी बनाएंगे थोड़ी। अच्छा, पानी विझंदासीं तॾहिं उहो जेको आहे न ग्राइंड थींदो ऐं चटनी उहा ठही सघे थी। अगर चाहिए होगा। अच्छा, मच्छी जो नालो न ॿुधायो मैरीन। मैं भूल गई। मैं भूल गई। अल्लाह ॾिस। हाँ, इसका नाम बहुत मुश्किल था। अच्छा, ईअं थींदो आहे। चलो, कचौरी भी थिए थी। इंशाल्लाह असां चटनी खे असां फ़िलहाल इते ही रखूं था। मैरीन वेट करते हैं क्योंकि ब्रेक का टाइम हो गया है। जी नाज़रीन, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। हलूं था ब्रेक जी तरफ़, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो, अचूं था जल्दी वापसि। वेलकम बैक नाज़रीन, भली कार हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे कैफ़े सिंध में। उमेद थी कयां त हिन प्रोग्राम खे इंजॉय करे रहिया हूंदा, ॾिसी रहिया हूंदा, इंतज़ार में हूंदा त असां कहिड़े टाइम था वापसि अचूं। सो असां ब्रेक ते वियासीं त असां चाहियूं पिया त असांजी मच्छी जीअं सड़े न, इन जे लाइ महरीन ब्रेक जे दौरान मच्छीअ खे सिर्फ़ु हितां खां हिते अची रखियो आहे, ॿियो कुझु बि न आहे कयो। माशाल्लाह सां तव्हां ॾिसी सघो था त मच्छी ज़बरदस्त तरीक़े सां तयारु थी वई आहे ऐं पची वई आहे, पर ॾिसो केॾी कड़क कड़क सुठी तयारु थी आहे। सो हाणे असां डिश आउट कंदासीं, बल्कि डिश आउट थी वई आहे हमारी। तो हमने डिश में इसको डेकोरेट हाणे असां करना सिर्फ़ु है। रखंदासीं जीअं ख़ूबसूरत नज़र अचे। खाइण वारी जे अॻियां खाधो ख़ूबसूरत नज़र अचे न, पोइ त अञा वधीक मज़ो अची वेंदो आहे। इसमें थोड़ी गरम है। अच्छा, सॉरी, मां तव्हांखे ॿुधायां पई जेसीं ताईं डेकोरेट करे महरीन,
त मच्छीअ जा क़िस्म हाणे मुंहिंजी दोस्त आहे, उन मूंखे ॿुधायो, मां उनखे पुछियमि, उन मूंखे ॿुधायो त पाण असां ॾंभरो मच्छी खाईंदा आहियूं, मोराखी मच्छी हूंदी आहे, पल्लो आहे, ऐं झींगा आहिनि, उहे बि मच्छीअ जो क़िस्म आहे, पापलेट आहे, काफ़ी सारियूं मच्छियूं आहिनि। ऐं माशाल्लाह उहा मूंखां इलाही समझदार आहे, ऐं माशाल्लाह सां उनखे नाला यादि हुया, छो त उहा बि सुघड़ छोकिरी आहे, पंहिंजे घर जा कमकार कंदी रहंदी आहे। सो ईअं ई जेकॾहिं तव्हांखे बि काफ़ी सारा नाला अचनि था, त तव्हां बि मच्छियुनि जा असांखे ॿुधाए सघो था असांजे हिन प्रोग्राम में यूट्यूब ज़रिए बि, त मच्छियुनि जा कहिड़ा कहिड़ा नाला हूंदा आहिनि, क़िस्म त खोड़ सारा आहिनि, ऐं तव्हांजी कहिड़ी फेवरेट मच्छी आहे। सो माशाल्लाह सां असांजी हीअ रेसिपी डन थी वई आहे, ॾाढी सवली हुई। सवली इन जे करे हुई त मच्छीअ खे पहिरियों ई जेको आहे न मैरिनेट करे रखियो हुयो, मैरिन सभु शयूं हुन में लॻाए ठाहे रखियो हुई, सो इन जे लाइ फटाफट तयारु थी वई। अच्छा, मच्छी तकरीबन चांवरनि सां बि ॾाढी सुठी लॻंदी आहे, वाइट चावलों के साथ। आप दाल बनाएं, हाँ, मछली बनाएं और चावल आप खाएं, बहुत मज़े की लगती है। हाँ, दाल चांवर भी भला लगंदा आहिनि। हाँ सॉरी, चावरनि जी मानी, चावलों की रोटी खाई है कभी? शायद खाई। चावलों की रोटी वो वाइट बनती है। पंजाब की तरफ मैं गई थी, मैं वहाँ खाई थी। अच्छा। हाँ, जैसे वहाँ पे मकई की रोटी, बाजरे की, हाँ बहुत शौक से खाते हैं बाजरे लोग। जी ऐं मकाई जी इन्हनि जी रोटी मानी ठहंदी आहे। सो असां वटि माशाल्लाह सां पली मच्छी चांवरनि जी मानी ॾाढो शौक़ सां खाधी वेंदी आहे। अच्छा, आप ये भी हमें कभी खिलाए ना, ट्राई करवाएं। जरूर जरूर, मुझे तो बड़े, मैंने बताया सुनी है ना पली मच्छी मेरा ख्याल है, सुनी है मैंने। वो जो ग्रीन बनती है, साग, हाँ हाँ हाँ, ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। ऐं हीअ त मौसम आहे माशाल्लाह सां, हाणे पलीअ जी मौसम अची वई हूंदी, जिते किथे साग तयारु थींदो हूंदो, माण्हू शौक़ सां खाईंदा हूंदा। असांजी चांहि भी अची वई आहे। अच्छा जी, देखिए ये हमारी डन मछली तो तैयार है, और उसके साथ हम बना रहे थे अपनी चटनी। अच्छा, चटनी असां ब्रेक खां पहिरियां इते ई हाली अधु में हुन प्रोसेस रोकियो हुयो। असां तव्हांखे ॿुधाईसीं त ग्रीन चटनी बि असां ठाहियूं था। उन में छा हुयो, साओ फूदनो ऐं सावा धाणा, सावा मिर्च, सुका मिर्च, लूणु ऐं थोरो जीरो हुयो। सो उन सभिनी शयुनि खे ऐं थोरो असां पाणी उन में एड कयो आहे, ऐं असां रखी छॾियो आहे। हाणे उन्हनि खे ग्राइंड कंदासीं। चलें जी, बिस्मिल्लाह। आसमा को कौन सी चटनी पसंद है? मुझे वही मानीज वाली। मानीज वाली? हाय अल्लाह, मैं आपको किसी दिन अपनी वो कैरी की चटनी खिलाऊंगी। अच्छा, अभी मौसम था ना गर्मियों में, बहुत मैंने बनाई, उसके साथ मुरब्बा बनाया। है पड़ी आपके पास? नहीं, कैरियां ही नहीं आ रही अब तो सीजन चला गया ना। अच्छा, नहीं तो आप रखती है ना स्टोरेज वगैरह? नहीं, वो फ्रेश हमारे में फ्रेश बनती है, सीजनल। ये येलो वाली वो दे दें। चटनी का भी इलाही किस्म थींदा आहिनि, तमामु घणा। अच्छा, वो चटनी ऐसी है स्पेशली जो मैं बनाती हूँ इमली की, वो जो है हर चीज के साथ ऑलमोस्ट चली जाती है। अच्छा, मतलब बारबेक्यू सां चटनी तमामु घणी वणंदी आहे। बारबेक्यू सां माण्हू इलाही शौक़ सां खाईंदा आहिनि। जी जी जी, और होती भी बड़े मजेदार है। अच्छा, अच्छा जी, त माशाल्लाह सां चटनी भी ग्रीन वारी असांजी बिल्कुलु तयारु आहे, ऐं जेका फ्राइड फिश रेसिपी हुई उहा बि माशाल्लाह सां तयारु थी वई आहे। स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था, ऐं माशाल्लाह सां जहिड़ी तरीक़े सां हिननि डिश आउट कई आहे, ॾाढो सुठे तरीक़े सां सजाए रखी अथऊं, त ॾिसण वारनि जे वात मां बि पाणी वहंदो हूंदो। त ॾिसो केॾी सुठे तरीक़े सां माशाल्लाह सजाए रखी अथऊं। सो अलाह साईं हर कंहिंजे रिज़िक रोज़ी में बरकत विझे, ऐं असांजे प्रोग्राम खे तव्हां ॾिसंदा आहियो। मां थोराई थी आहियां तव्हां सभिनी जी, तव्हांजी मोहबतुनि जी। ईअं ई असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा रहो, फीडबैक पंहिंजी ॾींदा रहो। ऐं हा, जेकॾहिं असांजो प्रोग्राम तव्हां KTN ते न आहियो ॾिसी सघिया कंहिं बि सबब जे करे, त यूट्यूब ज़रिए बि ॾिसी सघो था। यूट्यूब ते KTN एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो चैनल आहे, त प्लीज़ हुनखे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। त असां शुरूआति में बि महरीन खां पुछंदा आहियूं रेसिपी जे बारे में, ऐं जहिड़े वक़्तु ठाहींदी आहे त उन वक़्तु बि तव्हांखे ॿुधाईंदी आहे, ऐं मां बि रिपीट कंदी रहंदी आहियां। लास्ट में बि असां महरीन खां पुछंदासीं त रेसिपी तव्हांखे हूअ ॿुधाए। जी महरीन।
अच्छा, हमने अपनी मछली ली पूरी। आप मछली को मैंने आपसे बताया कि अदरक लहसुन लगा के उसमें थोड़ा नमक और पानी लेके उसको 15 मिनट के लिए सोक कर दें, उसको भिगो के छोड़ दें। उसमें जो भी चीज़ें होंगी, उसकी स्मेल वगैरह वो सब निकल जाएगी और साफ़ हो जाएगी वो। फिर उसको एक दफ़ा दोबारा धो लीजिए। धोने के बाद उसमें एक प्याली लें, उसके अंदर आप आधा कप मैदा लें, कुटी लाल मिर्च 5 टेबलस्पून, अगर बड़ी है मछली तो 5 टेबलस्पून, अगर छोटी है तो आप अपने हिसाब से उसको कम कर लें, 3 कर लें। कुटा धनिया 2 खाने के चमचे, हल्दी पाउडर आधा चाय का चमचा, पेपरिका पाउडर 1.5 चाय का चमचा, सफ़ेद मिर्च पाउडर 1.5 चाय का चमचा, नमक 1.5 चाय का चमचा, नींबू का रस 2 खाने के चमचे, अदरक लहसुन का पेस्ट 2 खाने के चमचे, इमली का गूदा हस्बे ज़रूरत 1/4 कप बहुत है, या 2 खाने के चमचे, ऑरेंज कलर का फूड कलर, जर्दे का रंग आधा चाय का चमचा, हरा पेस्ट जो मैंने मिर्चे धनिया पुदीना से बनाया था वो अलग से आप बनाएंगे, और उसके साथ एक अंडा। ये सब एक प्याली में आप बीट करके फिर आप उसको फ़िश पे, अपनी मछली पे आप अपने लगा दें और उसको तकरीबन 1 घंटे के लिए छोड़ दें। जब वो 1 घंटे बाद आप निकालें, तेल ज़्यादा गर्म नहीं हो, हल्के गर्म तेल में आप उसको अच्छी तरह 10 मिनट से कम लगेगा, दोनों साइड पे वो मछली हो जाएगी, क्योंकि उसको मैरिनेशन का जो टाइम है वो हमने काफ़ी दिया होता है, तो उसमें वो जल्दी गल जाएगी। मछली होती इतनी सॉफ्ट है कि वो फ़ौरन हो जाती है। ठीक है। अच्छा, हरी चटनी के लिए हमने एक मुट्ठी आधा घंटी धनिया लिया, आधा घंटी से कम थोड़ा हमने पुदीना लिया, 2 हरी मिर्चें ली, धनिया सूखा नहीं, 2 हरी मिर्चें ली, हमने लिया ज़ीरा, ज़ीरा साबुत ज़ीरा 1 चाय का चमचा, 1 चाय का चमचे से कम हमने नमक लिया, और लहसुन के जवे वो हमने 3 से 4 लिए थे, तो वो मिला के थोड़ा पानी डाल के आप देखें, इतनी गाढ़ी होनी चाहिए आपकी चटनी, बहुत पानी वाली चटनी नहीं होनी चाहिए। ये वाली जो चटनी होती है वो अलग होती है, तो आप इसको रोटी से इंजॉय करें, ऐसे ही इंजॉय करें, चावलों से इंजॉय करें, फ़िश आपकी तैयार है। तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां छा सां था खाओ, मच्छी रुखी था खाओ, चटनीअ सां था खाओ, चांवरनि जी मानी, कणिक जी मानीअ सां। सो अॼु जो प्रोग्राम हमेशह जीअं ॾाढो सुठो थियो, वक़्तु ईअं ई गुज़री वियो कचहरी कंदे, रेसिपी सिखंदे, ऐं ॾाढो सुठो एक्सपीरियंस मुंहिंजो त थी वियो आहे माशाल्लाह सां। कुझु न कुझु मां सिखंदी रहंदी आहियां, हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी, हिननि जी रेसिपी ॾिसी सिखी। सो इंशाल्लाह अॼु जो प्रोग्राम उमेद थी कयां तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो ऐं तव्हां बि कुझु सिखियो हूंदो, तरतीब या ही तरीक़ो मच्छी पचाइण जो। छो त माशाल्लाह सां मां सम्झां थी त हर घर जी हिकिड़ी औरत का न्याणी सुघड़ हूंदी आहे, त वरी बि इज़ाफ़ो करण जे लाइ इंसान चवंदा आहिनि जेतिरो सिखे ओतिरो घटि आहे। सो मेहरीन, माशाल्लाह हमेशा की तरह बड़ा मज़ा आया बातें और कुछ सीख कर। सो थैंक यू सो मच, ऐसे ही अपना प्यार हमें देती रही और कुछ न कुछ हमेशा की तरह हमें मज़ीद सिखाती रहें। बहुत शुक्रिया। जब आप ये मछली बनाएं तो हमें कमेंट करें कि ये वैसे आप कैसे मछली बनाते हैं, और हमारी मछली आपने बनाई तो कैसी लगी आपको। ज़रूर फीडबैक दिया करें, हम लोगों की हिम्मत बढ़ती है और अच्छा काम करने की का दिल करता है। हाँ, वह हिम्मत हीअं जोश जज़्बो जागंदो आहे त अचो त वरी ॿियो कुझु ठाहियूं। हाँ, बिल्कुल। छा जज़्बो जागंदो आहे। ये सिंधी बोल बोल के हमें टेस्ट करती है। मां हिनखे चवंदी रहंदी आहियां कहिड़े वक़्त थी ॻाल्हाए, कहिड़े वक़्त थी ॻाल्हाए। मज़ो आयो? बहुत। ॾाढो मज़ो आयो। ॾाढो मज़ो आयो। ॾाढो मज़ो आयो। सो थैंक यू सो मच। ऐसे ही हंसती रहें, मुस्कुराती रहें, ख़ुशि रहें। सो इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ आचर जी शाम नई रेसिपी सां गॾु असीं हूंदासीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर।
इंशाल्लाह इंतज़ारु कजो नई रेसिपी सां वरी मिलंदासीं। इन सां गॾु वक़्तु असांजे प्रोग्राम जो ख़तमु थी चुको आहे। तेसीं ताईं मूंखे ऐं शेफ महरीन खे इजाज़त ॾींदा। दीजिए। अल्लाह अल्लाह हाफ़िज़। हाफ़िज़।